अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे कोमप्रस्त अॻवान सैयद आलम शाह खे भेटा पेश करण लाइ अवां जे समातनि जी नज़र करियूं था डॉक्टर अयूब शेख जो लिखियल लेख। निंड मां उथी फ़ोन इंटरनेट ते चालू कयमि था। साईं जे गुज़ारे वञण जी ख़बर पई। 7 थिया हुआ। 9 वॻे मटियारी संदन जनाज़े ॾिसण ऐं निमाज़ पढ़ण लाइ पहुची न पिए सघियुसि। अवल को दूंधाड़े हाथ निकिरी पइजे हा। रिज़वान शाह संस हिकु ॿियो दिलबर पुटु त पहिरियों भेरो फेसबुक ते लिखियो हो त दिलि टोड़ींदड़ ख़बर शेयर करे रहियो आहे। उन खां अॻु जॾहिं बि साईं आलम शाह मथां सिहत जा मरहला आया, हू सदा चवंदे ॿुधो वियो ऐं लिखंदे पढ़ियो वियो त खेनि उमेदु आहे त बाबा जल्द नोबनो थी वापसि हैदराबाद हलंदो। साईं पंहिंजी सिहत जे हवाले सां तमामु घणी तकलीफ़ में हो, पर अॼु हूअ उन मुसीबत खां आज़ादु थी चुको आहे। संदन औलाद संदसि ख़िदमत कंदियूं हुयूं जेका पिणु मिसाली हुई। सैयद आलम शाह अवामी तारीख़ जे उन्हनि माण्हुनि में ॻणे सघिजे थो जेके जमहूरियत लाइ पुरजोश, इनकलाब लाइ पुर उमेद ऐं जनाब रसूल बख्श पलीजू ऐं जनाब मोहम्मद फाज़िल राहू ते कामिल यकीन रखंदा हुआ। मां ज़ाती तौर ते सम्झां थो त हुन पंहिंजी ज़िंदगी में 2 वॾा ज़ाती ॾुख ॾिठा जिन खेसि लोॾे छॾियो, पर वरी साईं उन्हनि मां पार पइजी असांजे विच में वेठो। हिकु संदसि शानदार ऐं दिलबर ज़ाल अदी फ़ख़्रुनिसा जो कुमहलो विछोड़ो ऐं ॿियो संदसि पोटे मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्द शायान शाह जो हादसाती मौत, जेको यूनिवर्सिटी पॉइंट में घर पे आयो। घर वेझो बस तां लथो मस्त बस संस मथां चढ़ी चीथाड़े खेसि दुनिया खां धार करे छॾियो। अजब जहिड़ो शायान असांजे घर ईंदा हुआ त हर पुछल ॻाल्हि ते जवाबु ॾियण बदिरां साईं खे ॾिसंदो हुयो। मां खेसि पुछां शायान छा खाईंदे, हू पंहिंजी ज़ुबान बदिरां अखियुनि सां साईं आलम शाह खे ॾिसंदो हुयो। पोइ साईं हुकुम जारी कंदो त शायान शाह खे इंतिहाई एतिराम मंझां घर पकल दाल खाराई वञे। इंतिज़ामी तौर ते सैयद आलम शाह अकेले सिर्फ़ पलीजे साहिब जो हेड क्वार्टर हुयो। खेसि सिंधी, बलोच, सिरहकी, पश्तून, कोमप्रस्तन ऐं तरक़ी पसंदनि समेत उर्दू तोड़े पंजाबी तरक़ी पसंदनि सां मिलण पेश अचण ऐं सिफ़ारतकारी करण जो शानदार ॾांहुं हूंदो हुयो। उन सिफ़ारतकारी खे साईं नालो ॾिनो हुयो वापडा। पोइ पार्टी अंदरि तोड़े ॿाहिरि के बि मसइला थियनि, गुंडनि हथां असांजे कारकुन ते हमलनि जी ॻाल्हि हुजे या उन्हनि सां इतिहाद जी ॻाल्हि हुजे, उनजे तोड़ में हूअ पार्टी इजलास में चवंदो हुयो वापडा लॻायो त कमु थी वेंदो। हूअ बाचा ख़ान खां वठी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ताईं, ग़ुलाम इसाक़ ख़ान खां रोहिदाद ख़ान ताईं, जनाब GM सैयद खां वेंदे मुमताज़ अली भुट्टे ताईं कंहिं सां बि बाइज़त तरीक़े ऐं अंदाज़ सां मिली कई ॻाल्हियूं सुलझाए सघंदो हुयो। वापसि ईंदो हुयो त रिपोर्ट में चवंदो हुयो वापटा लॻाए कमु सही कयो अथमि। अवामी तारीख़ में हू हिकु परहेज़गार शख़्स हो जंहिं पाण खे ॿिनि शयुनि खां अलॻि कयो हो। पहिरीं सैयद खे पंहिंजे नाले ऐं दिमाग़ी सोचनि मां कढी छॾियो हो। संस हुन परहेज़गारी खे ग़लति सम्झंदे सादातन जे वॾे अंग खां जुदाई कई हुई। सादातन उहो बाइकाट संस घरवारी अदी फ़ख़्रुनिसा जे लाॾाणे ते ख़तमु कयो हो। अदी ऐं साईं मुंहिंजी शादी जे काज में पिणु आया हुआ। ॿियो ज़िमीदार को रवैयो जेको हमेशह हारियुनि लाइ मौत जी सज़ा हूंदो आहे, पर अवामी तहरीक में शामिल थियण जे करे हू हारियुनि जो दोस्त, इंसानियत जो दोस्त ऐं इनकलाब जो दोस्त बणिजी चुको हो। पलीजे साहिब ऐं फाज़िल साहिब खां पोइ सैयद आलम शाह उन्हनि माण्हुनि मां हो जिन पंहिंजे ख़ानदान जे औरतुनि खे सियासत में आणण ऐं मुकमिल तौर ते हिसो वठण में का बि हबक महसूसु न कई। हुन पंहिंजे नियाणियुनि खे परॾेह पढ़ाइण लाइ चीन ऐं जर्मनी मोकिलियो हो। 1986 में पाकिस्तान में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी तरक़ी पसंद गॾिजी अवामी नेशनल पार्टी यानी ANP ठाही, जंहिंजो सेक्रेटरी जनरल रसूल बख्श पलीजो ऐं वली ख़ान उनजो सदर हो। 20 जनवरी 1988 ते जनाब अब्दुल गफ़ार ख़ान, जंहिंखे बाचा ख़ान ऐं सरहदी गांधी बि चयो वेंदो आहे, वफ़ात करे वियो। हुन पंहिंजी वसियत में लिखियो त खेसि संस जनम भूमि जलालाबाद में मौजूदु घर वारे बाग़ में दफ़न कयो वञे। डॉक्टर नजीबुल्लाह काबिल में इक़्तिदार में हो। सोवियत यूनियन जी खेसि हिमायत हासिलु हुई। उन ॾींहुं 2 अहम ॻाल्हियूं थियूं।
भारतीय वज़ीर अज़म राजीव गांधी पंहिंजी मिसिस सोनिया गांधी सां गॾु पिशावर आयो ऐं बाचा ख़ान जे लाश खे सलामी ॾिनी। ॿियो वाक़ियो इहो त क़ाबिल सरकार माण्हुनि जी आज़ादी सां अचु वञ लाइ बॉर्डर पाक अफ़गान सरहद खोलियो त जीअं पाकिस्तान खां जनाज़े सां गॾु ईंदड़ माण्हू आज़ादी सां अची सघनि। इहो फ़ैसिलो कयो वियो त जनाब आलम शाह पंहिंजनि साथियुनि सां गॾु जलालाबाद वञी जनाज़े जी निमाज़ में शिरकत करे ऐं वली ख़ान सां ॾुख वंडे। साईं आलम शाह ऐं मीर अफ़ज़ल ख़ान बाचा ख़ान खे लहद मिला थो ऐं जाइ ॾिनी। टियों वाक़ियो इहो थियो त जलालाबाद में थींदड़ जनाज़े निमाज़ में अटकल 2 लख माण्हू शरीक हुआ, जंहिंमें अफ़गान सदर डॉक्टर नजीबुल्लाह पिणु मौजूदु हो। ओचितो हिकु कार में मौजूदु वॾो बम फाटी पियो, जंहिंमें घटि में घटि 20 माण्हू मारिजी विया ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। सवें गाॾियूं तबाह थी वियूं। वापसी ते मूं साईं खां पुछियो त जलालाबाद कीअं रहियो। जवाब में खिली चयाईं, अमरीकियुनि मुंहिंजे बाचा ख़ान सां गॾु रिहाई जो पूरो बंदोबस्तु कयो हो, पर मूं खेनि शिकस्त ॾिनी ऐं असां वापसि अची वियासीं। हुन ॿुधायो हो त जॾहिं बम फाटो त असां निमाज़ में बीठा हुआसीं। असां उन धमाके में हलंदे निमाज़ में हिकु गाॾी खे 100 फुट मथे उॾामदे ॾिठो। साईं आलम शाह कॾहिं बि पाण खे तीसमार ख़ान न सॾायो। हुन जे अबाणे शहर मटियारी तोड़े पढ़ाई वारे शहर दड़े सां बि एतिरी मुहबत हुई। हू पार्टी इजलासनि में हिकु तजसुस भरियल अखियुनि सां वेठो हूंदो हुयो, सिखंदो हुयो, ज़िमेदारी मिले त पूरी कंदो हुयो। पार्टीअ जे इजलासनि खां ॿाहिरि हू हर माण्हू ते खिलंदे खिलंदे लक़ब रखंदो हुयो। उहा लक़ब अदाई पंहिंजे नियाणियुनि खां वेंदे पुटनि ताईं ऐं असां समूरनि ते वाजिबु हुई। कंबर जे 3 ॼणनि मूं डॉक्टर बख़्त जमाल ऐं डॉक्टर अली गुल ते गॾियल लक़ब रखियाईं, अकल तख़्त ऐं बख़्त। साईं जॾहिं बि कंबर फ़ोन करे या लाड़काणे में चांडका में अचे या कराची में डॉक्टर बख़्त ऐं गुल वटि सिंध मेडिकल कॉलेज त उते वॾे वाक चवंदो हो, अकल तख़्त ऐं बख़्त खां सवाइ कमु न हलंदो। जॾहिं बि को मामिलो हूंदो हो, आलम शाह चवंदो हो त सुभाणे बख़्त खे फ़ोन करियो त इहो कमु कंदो। 7 अप्रैल 2026 ते मां ऐं डॉक्टर बख़्त जमाल साईं आलम शाह खे हैदराबाद संसद घर ॾिसणु विया हुआसीं। हू ॻाल्हाए न सघियो। हुन असांखे ॾिठो ऐं असां खां सुञाणण जो पुछियो। हुन पंहिंजो कंधु धूणे हाकार कई। अकल ऐं बख़्त सां साम्हूं पंहिंजे घर वारनि सां गॾु मौजूदु हुआ। साईं कंहिं ॿिए सफ़र जी तयारी में हुयो। अॼु मिटी माउ हवाले थियो, सदा यादि रहंदो। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।